कॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे ईंदासे, घणनि खे असां बि रुआरे वेंदासे। को घणनि जे हथनि मां किरी थाम पवंदा, घणनि जा तयारा छिजी हाम पवंदा, छिजी हाम पवंदा। सिंधी ड्रामनि जी तमामु वॾी अदाकारा शबीरा चन्ना जे विछोड़ ते सॼी सिंध सोगवार आहे। कराची में संदसि जनाज़े नमाज़ ऐं तदफ़ीन खां पोइ सभु आर्टिस्ट, लेखक ऐं सुञाण माण्हू हिन खे यादि कंदे ॾुखारा थी वञनि था। हिननि जो चवणु आहे त शबीरा चन्ना जहिड़नि आर्टिस्टनि खे असीं कॾहिं बि विसारे न सघंदासीं। शबीरा चन्ना जे विछोड़े जे हवाले सां ॾिसूं था कराचीअ जे रिपोर्टर शाहिद कुराई जी हीअ रिपोर्ट। सिंधी ड्रामनि में खेरा जे सिर जो ख़ैरु हुजे जे डायलॉग सां मशहूरी माणींदड़ शबीरा चन्ना, जेका हिकु ख़तरनाक हादसे में ज़ख़्मी थियण खां पोइ कराची जी हिकु निजी इस्पताल में मौत सां जंग जहिड़ी में नेठि असां खां हमेशह लाइ जुदा थी वई। शबीरा चन्ना जंहिं सिंधी ड्रामनि में पंहिंजी राति ॾींहं जी महिनत ऐं सलाहियत सां तमामु घणी मक़बूलियत माणी, हिन संजीदा किरदारनि सां गॾु मज़ाया किरदारनि में बि तमामु घणो कमु कयो। शबीरा चन्ना सीनियर जूनियर तोड़े पंहिंजे हम असर आर्टिस्ट सां तमामु घणो प्यारु कंदी हुई। हू सिंध जी वाहिद आर्टिस्ट हुई जंहिंजे आम माण्हुनि में तमामु घणी मक़बूलियत हुई। हिन जे ड्रामनि खे ॾिसण जो हर वक़्तु ॾिसंदड़ खे इंतज़ारु रहंदो हो। सिंध जी तमामु वॾी अदाकारा शबीरा चन्ना, जेका जिस्मानी तरह सां त असां खां हमेशह लाइ विछड़ी वई आहे, पर हू रूहानी तरह सां कॾहिं बि माण्हुनि खां विसरी न सघंदी। असांजी अमर त ही पर सॼी सिंध जी अमर ही सही सिंध खे अम्मा अपा सरींदा पर हाणे आख़िरी विछोड़ो हुन जो आहे त अलाह साईं जन्नत में जॻह ॾींदुसि। हलणो हर कंहिंखे आहे, पर जेको असां सां आर्टिस्टनि ऐं फनकारनि जेके बि तावन कयो उन सभिनी जी महिरबानी। आपा जिस्मानी तौर ते असां खां जुदा आहे, रूहानी तौर ते असां सां गॾु आहे। हुनजो फन असां सां गॾु आहे। ॾेह परॾेह में जिते जिते सिंधी रहनि था, इहे सिर्फ़ु मुंहिंजी आपा न हुई, हिन जी आपा न हुई, सभिनी जी आपा हुई। ऐं जॾहिं सेट ते वेंदी त असांखे खिलाईंदी, ऐं हिन जहिड़ी ठेठि सिंधी ॻाल्हाइण वारी ऐं हिन जहिड़ी वॾी अदाकारा कुझु कुझु असां वटि गुज़रियूं, जीअं शहज़ादी आहे, रोशन था। उन खां पोइ हिन जेको नालो वरी पैदा कयो न, उन्हनि खां बि मथे चढ़ी वई। हिकिड़ो वॾो ख़ला असां वटि पैदा थी वियो जेको भरजणु मुमकिन न आहे। हिन जहिड़ी एक्टरियाणी वरी न ईंदी। हिन जो जेको तकियो कलाम मशहूरु थियो, ख़ैरा ॾे सिर जो ख़ैरु हुजे, हाणे केरु चवंदो अहिड़ा लफ़्ज़, असां चई नथा सघूं वधीक। आपा शबीरा चन्ना जो ही जेको विछोड़ो आहे, जेको अलमनाक हादसे खां पोइ एतिरा ॾींहं हॉस्पिटल में रहंदे बि, ज़िंदगी ऐं मौत जी कशमकश में रहंदे बि, मां सम्झां थो त एॾो वॾो हादसो आहे, एॾो वॾो हानियो आहे जो सदियुनि ताईं जेतिरियूं असांजूं हयातियूं आहिनि इहो असांखे न विसरंदो। हुनजो कमु तमामु वॾो आहे ऐं जिस्मानी तौर ते बराबरि असां खां जुदा हुजे, पर रूहानी तौर ते उहो असां सां अॼु बि गॾु आहे। असांजी अकेडमी आहे ऐं इहा अकेडमी बंदि न आहे थी। हुनजा ड्रामा रिवाइज़ करे ॾिसी बि असां सिखी सघंदासीं। उहा लाइब्रेरी मौजूदु आहे असां वटि, छो जो हुन पंहिंजो किरदारु उहो ठाहियो पर्सनल लाइफ में बि, त उहो बि उहो किरदारु अमर आहे, असां मां कोई न ठाहे सघंदो। खेरा जे सिर जो ख़ैरु हुजे, हुन जूं यादूं असांखे हमेशह यादि हूंदियूं। हुन जी अदाकारी, हुन जी मोहबत, हुन जो प्यारु, हुन जी दुआऊं। आपा जो जेको आहे ही बेवक़्त आहे तो मौत ऐं हिकिड़ो हादसो सभिनी दिलनि खे ॾारे वियो आहे। छो त हिकिड़ो फितरी मौत हूंदो आहे, हिकिड़ो हादसे वारो मौत हूंदो आहे। हादसे वारो मौत हुननि जे नियाणियुनि खां कॾहिं बि कोन विसरंदो, हुननि जे परस्तारनि खां कॾहिं बि न विसरंदो, हुन जे जेके बि फ्रेंड्स आहे उन्हनि खां कॾहिं न विसरंदो। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हितां आर्टिस्टनि थोरे फनकारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिननि जो इहो ई चवणु आहे त शोबिज़ जी दुनिया में जेको ख़ाली थियो आहे उहो भरिजणु तमामु ॾुखियो आहे। जॾहिं त हिननि जो इहो बि चवणु आहे त सिंध गवर्नमेंट पहिरें ॾींहं खां आपा शबीरा चन्ना सां गॾु हुई, पर जेके अफ़वाहूं हलनि थियूं उहो बिल्कुलु बेबुनियादी कूड़ियूं आहिनि। कैमरा टीम सां गॾु साथी रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेली, शाहिद कोराई, SS न्यूज़, कराची।